शांति। अॼु जा महावाक्य आहिनि। पवित्रता प्रत्यक्षता जी पूर्वगामिनी आहे। पवित्रता प्रत्यक्षता जी पूर्वगामिनी आहे। पर्सनैलिटी जी जननी आहे। 5:25 जा महावाक्य आहिनि। अॼु बाबा सर्व देवन जी बि देव, सर्व राजन जी भी राजा ठाहिण वारो रचयिता। अॼु बाप सर्व देवन जो भी देव, सर्व राजन जा भी राजा ठाहिण वारो रचयिता जी रचना अर्थात श्रेष्ठ आत्माउनि जी श्रेष्ठ भाग्य खे बाबा ॾिसनि पिया। जे तव्हां ऊच ते ऊच आहियो न। बाबा चवनि था मुंहिंजा ॿार केॾा ऊच ते ऊच आहिनि, त असांजो भाग्य बाबा ॾिसनि पिया। बाप खां भी ऊची थियण वारी आत्मायूं आहियो। अॼु अहिड़ी ऊची आत्मायूं जी विशेष ॿ ॻाल्हियूं बाबा ॾिसनि पिया। असां जो एॾी ऊची आत्मायूं आहिनि न, असां एॾी ऊची आत्माउनि जी विशेष बाबा ॿ ॻाल्हियूं ॾिसनि पिया। उहो कहिड़ी ॻाल्हि पिया ॾिसनि? हिकु त रूहानी रॉयल्टी पिया ॾिसनि, ॿियो असांजी पर्सनैलिटी पिया ॾिसनि। बाबा ॾिसण में छा पिया ॾिसनि? रूहानी रॉयल्टी ऐं पर्सनैलिटी। जॾहिं आयो ही ऊच ते ऊच, बाप जी ऊची संतान आहियूं असां, जंहिंजे अॻियां देवताउनि भी श्रेष्ठ न ॻाइनि, जंहिंजे अॻियां देवता भी श्रेष्ठ न हूंदा आहिनि। त अहिड़ी ऊची आत्मायूं असां। राजायूं भी चरणनि में झुकदा आहिनि। सर्व नामी ग्रामी आत्मायूं भी भिखारी ठही ईश्वर प्रसाद वठण लाइ जिज्ञासा रखी करे ईंदियूं आहिनि। त अहिड़ी सर्वश्रेष्ठ आत्माउनि जे निमित्त ठहियल उहे तव्हां सभी मास्टर ज्ञानदाता वरदाता आहियो न। छो जी ब्राह्मण अर्थात ब्राह्मणनि जो भोजन, ब्रह्मा भाव भोजन देवतायूं भी आश रखदा आहिनि। त ब्राह्मण न देवताउनि खां भी ऊच आहिनि। ॾिसो तॾहिं पहिरियों ब्रह्मा ईंदो आहे। ब्रह्मा विष्णु शंकर। त ब्रह्मा पहिरियों आहे न। जेसिताईं ब्रह्मा में बाबा न अचे तेसिताईं देवी देवता जी दुनिया भी कीअं स्थापन थिए। त ब्राह्मण सभिनि खां ऊच आहे। त बाबा चए थो ॾिसो मां जॾहिं ऊच ते ऊच बाप जी ऊची संतान आहियूं असां, जंहिंजे अॻियां देवतायूं भी श्रेष्ठ आहिनि, राजायूं भी चरणनि में झुकदा आहिनि, सर्व नामी ग्रामी आत्मायूं भी भिखारी ठही ईश्वर प्रसाद वठण लाइ जिज्ञासा रखी ईंदा आहिनि। त अहिड़ी सर्व आत्माउनि जे निमित्त ठहिया आहियो। तव्हां सभी मास्टर ज्ञानदाता वरदाता आहियो न। त अहिड़ी रिज़ल्ट आहे असांजी। ॾिसो देवताउनि जी दुनिया में त प्योरिटी हूंदी ई सही, लेकिन हिते असां बाबा खां शक्ति वठी करे हिन दुनिया में पवित्र रहूं था न। वास्तव में त प्योरिटी रियलिटी आहे न, ऐं प्योरिटी ही पर्सनैलिटी आहे। त अहिड़ी दुनिया में असां अहिड़े कीचड़ वारी दुनिया में रहंदे हुए भी असां जॾहिं पवित्र रहूं था बाबा खे, देवता आहिनि भॻवान खे न ॼाणदा आहिनि, असां ॼाणदा आहियूं। त हर ॾिसो केॾी सारी ॻाल्हियुनि में असां देवताउनि खां भी ऊच आहियूं न। हाणे पंहिंजे खे ॾिसो केतिरी परसेंट प्योरिटी धारण कई आहे। तव्हां चेक करो कि तव्हां केतिरी परसेंट प्योरिटी धारण कई आहे। प्योरिटी जी परख व पहचान हर एक जी रॉयल्टी ऐं पर्सनैलिटी सां थींदी आहे। बाबा चवनि था असां में जेकी प्योरिटी आहे न, हुनजी परख कीअं थींदी? असां में केतिरी रॉयल्टी आई आहे, उथण वेहण खाइण पीअण, कहिड़ी पर्सनैलिटी और रॉयल्टी जे द्वारा ही असांजी प्योरिटी जी चेकिंग थी सकती आहे। असांजो सोचण ॻाल्हाइण उथण वेहण खाइण, रॉयल्टी कहिड़ी? रॉयल आत्मा खे हद जी विनाशी वस्तु और व्यक्ति में कॾहिं आकर्षण न हूंदो।
जेकी रॉयल आत्मा हूंदी आहे न, उनखे उहो चीज यूज कंदी फर्स्ट क्लास त फर्स्ट क्लास, लेकिन उनखे उन चीजुनि जो आकर्षण न हूंदो। त चेक करो तव्हांखे चीजुनि जो आकर्षण आहे? भई कोई चीज तव्हांजी ख़राब थी वञे, टुटी पए, त तव्हां हुनजे कारण तव्हांजी योग त न टुटी पवंदो। त ही चेक करो असांजी हद जी विनाशी वस्तु व्यक्तियुनि में कोई आकर्षण आहे? जे लौकिक रीति सां रॉयल पर्सनालिटी वारी आत्माउनि जी नंढी नंढी चीजुनि में अख न डूबदी आहे। कंहिंजे द्वारा किरी हुई चीज भी स्वीकार करण जी इच्छा न थींदी आहे। कंहिंजे द्वारा किरी हुई चीज कोई भी चीज स्वीकार करण जी इच्छा न थींदी आहे न। लौकिक दुनिया में अहिड़े माण्हुनि खे न रॉयल आत्मा चइबो आहे। उन्हनि जा नैन सदा संपन्न हूंदा आहिनि। संपन्न हुजण जे कारण हू नशे में रहंदा आहिनि। कई माण्हू हूंदा आहिनि जीवन भले वो चीज न हुजे, लेकिन हुन वटि जो चीज हूंदी आहे न, वो हुनमें तृप्त रहंदी आहे। सदा नैन हेठि हूंदा आहिनि उन्हनि जा नैन सदा हेठि हूंदा अर्थात ॿियनि जी चीजुनि ते हीअं न ॾिसंदा न, लेकिन उन्हनि जी वो जो इच्छा वारी दृष्टि हूंदी आहे न, उहा न हूंदी। त बाबा चवनि था उन्हनि जा बोल मधुर ऐं अनमोल अर्थात गिनती वारा हूंदा। वो जेके आत्मायूं भई उन्हनि जो हिकु त जेके रॉयल पर्सनालिटी वारी आत्मायूं आहिनि, जीअं लौकिक रीति में भी बाबा चवनि था कि आत्माउनि खे कंहिं नंढी नंढी चीजुनि में अख न डूबदी आहे, कहिड़ी किरी हुई चीज उन्हनि खे ॾे त स्वीकार न कंदा आहिनि। उन्हनि जे नैन सदा संपन्न हुजण जे कारण नशे में रहंदा आहिनि। नैन हेठि रहंदा आहिनि। उन्हनि जा बोल घटि लेकिन मधुर हूंदा आहिनि। उन्हनि जे संपर्क में खुमारी अनुभव थींदी आहे। अहिड़ी आत्माउनि जी जॾहिं संपर्क में ईंदा आहिनि न दुनिया वारा माण्हू, त उन्हनि खे खुमारी अनुभव थींदी आहे। इहे ही रूहानी रॉयल्टी हुन में भी पदम गुणा श्रेष्ठ आहे। ये त जिस्मानी रॉयल्टी वारी माण्हू आहे, लेकिन जो असांजी रूहानी रॉयल्टी आत्मा जी जहिड़ी रॉयल्टी हूंदी आहे न, हुनखे त हिन दुनिया जी पंहिंजी ॿियनि जी कहिड़ी भी चीज आकर्षण न कंदी। अहिड़ी रॉयल्टी वारी रहण वारी आत्माउनि जी कॾहिं भी हिक ॿिए जे अवगुणन चीजुनि में हाणे अवगुणन व कमजोरियुनि जी तरफ़ अख भी न वेंदी। हाणे असांखे रॉयल आत्मा ठाहिणो आहे त कंहिंजी भी कमी कमजोरी जी तरफ़ असांजी अख न वञणी खपे। अगरि असांजी कंहिंजी कमी कमजोरी जी तरफ़ अख वञे थी त सम्झो असां रॉयल आत्मा न आहियूं। जेके ॿिया छॾनि, ॾिसो जीअं मां चई न कि रॉयल आत्मा सम्झो कोई चीज फिटी करे छॾे त वो खणजी न आहे। मतलब हाणे असां बाबा जी संतान थी करे त अगरि कोई कम जी चीज आहे त बाबा हिन जो भावार्थ रॉयल आत्मा जे लाइ छा थो चए, भई जो आत्मा ख़ुदि जा बुरायूं छॾणु चाहींदी आहे, कमी कमज़ोरी छॾणु चाहींदी आहे, असां हुनजी जेको छॾणु चाहींदी आहे अर्थात मिटाइण जे पुरुषार्थ में लॻल आहे, अहिड़ी छॾण वारी चीज अर्थात गिरावट में लाइण वारी चीज ऐं किरी हुई चीज रूहानी रॉयल्टी जे संकल्प में धारण न थींदी आहे, थी न सकदी। अगरि असां रॉयल आत्मा थी न वेंदासीं न त असांजे संकल्प में हुन आत्मा जी जो वो आत्मा पंहिंजी कमी कमजोरी छॾण जे लाइ पुरुषार्थ थी करे, वो असांजे संकल्प में धारण ई न थी सकदी आहे। ॿियनि जी वस्तु जी तरफ़ कॾहिं संकल्प रूपी आंख भी न वञी सकदी आहे। दुनिया में त चीजनि जे लाइ कंदा आहिनि, लेकिन असांखे रूहानी रॉयल्टी छा करणी आहे कि जो आत्मायूं जो बाबा चईंदो आहे ये बुरा स्वभाव संस्कारनि खे छॾो,
अगर असां ॿियनि में ही वो बुरा स्वभाव संस्कार ॾिसंदा रहूं, संकल्प में रखूं कि फलानी अहिड़ी आहे, फलानो अहिड़ो आहे, त मतिलबु असां रॉयल आत्मा न आहियूं। मतिलबु असांजी उहा जेकी चीज छॾणु चाहींदा आहिनि, असांजी हुनमें अख पइजी वई, त ॿिए जी चीज जी तरफ़ अख पइजी वई न, चाहे सुठी हुजे चाहे बुरी हुजे। बाबा चईंदा आहिनि न, कंहिंजी विशेषताउनि सां बि आकर्षित न थियणो, उहो बि सोचणी आहे कि हुनखे वो बाबा ॾिनी अथई, ये बि न सोचो। ये पुराणा तमोगुणी स्वभाव संस्कार कमजोरियूं शूद्र जी आहिनि, न कि ब्राह्मण जी। शूद्र जी वस्तु जी तरफ़ संकल्प कीअं वञी सघंदो आहे? बाबा चवंदा शूद्रनि जी वस्तु जी तरफ़ असांजो संकल्प न वञणो खपे। दुनिया में ॾिसणो न आहे कि संकल्प न वञणो खपे। अगर धारण कंदा आहियो त जी कहावत आहे न, कख जो चोर लख जो चोर, हिकु त असांजो संकल्प में बि न अचणी खपे, वस्तु जी तरफ़ संकल्प भी न वञणो खपे। अगर असां धारण करे वठो कि हा फलानी अहिड़ी आहे, बुद्धि में हुनजे लाइ रखे, जबकि बाबा चवंदा आहिनि असांखे सभिनि जे लाइ रखणो आहे कि सभी शुद्ध आत्मायूं आहिनि, सभी सुठी आत्मायूं आहिनि। त बाबा चवंदा कि अगर असां धारण करे वठो न, त जीअं गायना कख जो चोर लख जो चोर, त ये सेकंड मात्र व संकल्प मात्र धारण करण वारी आत्मायूं रॉयल उन्हनि जो गायन रॉयल आत्माउनि में न थींदो। असांखे कंहिंजे लाइ बि कंहिंजे प्रति अहिड़ी दृष्टि, जे शिव बाबा चईंदा आहिनि न, मूंखे पतो आहे सभु कहिड़ा आहिनि, लेकिन त बि शिव बाबा खां जॾहिं जंहिंमें हेॾी कमज़ोरी हूंदी आहे, वो बि जॾहिं बाप दादा मिलन कंदो आहे त बि हुनखे बाबा ओड़ी ही दृष्टि ॾींदो जी सभिनि खे ॾींदा आहिनि। त बि बाबा हुनखे पंहिंजे परम धाम में रहण वारी शुद्ध आत्मा जे रूप में ॾिसंदा आहिनि। सेकंड मात्र व संकल्प मात्र भी बाबा हुनजे प्रति न ॾिसंदो आहे कि हिन आत्मा में ये कमजोरी आहे। छोकी बाबा खे पतो आहे न, बाबा त चई न मां त पंहिंजी आत्माउनि खे ॾिसंदो आहियां, बाबा त चई न मां पंहिंजी आत्माउनि खे ॾिसंदो आहियां। त बाबा त आत्माउनि जे ओरिजिनल रूप में ॾिसंदो, ओरिजिनल जो संस्कार स्वभाव परम धाम में जहिड़ी आत्मा हुई सतो प्रधान, बाबा हमेशा असांखे पंहिंजी सतो प्रधान दृष्टि सां ॾिसंदा आहिनि। तॾहिं असां बाबा जहिड़ा थी सघंदासीं, तॾहिं असां रॉयल आत्मा बाप समान ठहिण मतलब सभिनि खे बाबा जो ॿार सतो प्रधान आत्मा परम धाम निवासी आत्मा समझन। असांजी संकल्प में भी न हुजे कि फलानी अहिड़ी आहे, फलानो अहिड़ो आहे। रूहानी रॉयल्टी वारी आत्माउनि जा बोल महावाक्य हूंदा आहिनि। ये वाक्य गोल्डन वर्जन्स हूंदा आहिनि, जंहिंखे ॿुधण वारा भी गोल्डन एज जे अधिकारी ठही वेंदा आहिनि। ॾिसो जो आत्मा जो ये रॉयल आत्मा हूंदी आहे न, हुन जा बोल हमेशा गोल्डन वर्जन्स हूंदा आहिनि। हुननि जा गोल्डन वर्जन्स ॿुधी करे माण्हू गोल्डन एज में गोल्डन एज में वञण जे अधिकारी थी वेंदो। हिकु हिकु बोल रतन जे समान वैल्यूएबल हूंदो आहे। वो दुख ॾियण वारा, किराइण वारा या पत्थर जे समान बोल न हूंदा आहिनि। रॉयल आत्मा जो हिकु हिकु बोल रतन जे समान वैल्यूएबल हूंदो आहे। वो दुख ॾियण वारा, किराइण वारा या पत्थर जे समान बोल न हूंदा आहिनि। कॾहिं कॾहिं थींदो आहे न कि माण्हू अहिड़ा बोल ॻाल्हाईंदो आहे ताकि माण्हुनि खे सिधे रूप में न चईंदा, लेकिन मुंहिंजे बोल ईअं हूंदा आहिनि कि माण्हू खे लॻंदो आहे कि असांखे पत्थर था मारनि। साधारण व्यर्थ भी न चईंदासीं, साधारण व्यर्थ भी न हूंदा आहिनि। अहिड़ा बोल हूंदा आहिनि जो आत्माउनि खे गोल्डन एज ठाहे छॾनि, जो आत्माउनि खे शक्ति भरे छॾनि, जो आत्माउनि में स्नेह भरे छॾनि। समर्थ ऐं स्नेह जा बोल हूंदा आहिनि।
सॼे ॾींहं जा उच्चारण किए हुए बोल अहिड़ा श्रेष्ठ हूंदा आहिनि कि हिसाब कढण ते बाबा चवंदा कि उच्चारण कयल उहे बोल अहिड़ा श्रेष्ठ हूंदा आहिनि कि हिसाब जॾहिं कढंदा आहियूं त स्मृति में अची सघंदो आहे कि अॼु अहिड़ा ऐं एतिरा बोल बोलिया। मतलब थोड़ा ही बोल हूंदा आहिनि त उहे बोल बि गिणे वठंदा आहिनि। बोल भी थोड़ा कि असां सॼे ॾींहं में एतिरो ॻाल्हायूं कि असां गिणी सघूं हा भई मां इहे चयो। त बाबा चवंदा ॾिसो एतिरा घटि बोल असां त घड़ी घड़ी कंहिंखे चऊं था ईअं कर ईअं कर ईअं कर। पंहिंजी शक्ति स्वरूप स्नेह स्वरूप पंहिंजो हिकु बोल बि बोलो हुननि खे एतिरो कि उहे कम करे ई छॾनि। हुनमें असांखे ज्यादा ॻाल्हाइणो ई न पए। रॉयल लेकिन असां अगरि ॿियनि जी कमी कमज़ोरी ॾिसी करे कि रोज ईअं कंदो आहे ईअं कंदी आहे ईअं कंदो आहे, अगरि ईअं अगरि असां ॾिसी करे ॻाल्हायूं त उन्हनि में पहिरियों खां ई असां इहे सोचे करे नेगेटिव एनर्जी विझी छॾी पोइ ॻाल्हाईंदासीं त मंदासीं कीअं। त पहिरीं असां शुभ संकल्प कि भई मां हिन आत्मा खे जो चवां थी उहा आत्मा सम्झंदी ऐं कंदी, ही संकल्प करियो हुनखे चई छॾियो उहा आपे ई कंदी। हिसाब बाबा चवनि था रॉयल आत्मा जी निशानी व विशेषता इहा आहे कि 50 बोल बोलण वारा विस्तार जे बजाय वो 10 बोलनि में 10 बोल सार जा ॻाल्हाईंदी आहे। 10 बोल सार जा ॻाल्हाईंदी आहे। बाबा चवनि था क्वालिटी खे घटि करे क्वांटिटी के घट करे क्वालिटी वाला बोल बोलदी आहे। रॉयल आत्मा जे संपर्क में जो आत्मायूं ईंदियूं आहिनि न, रॉयल आत्मा जे संपर्क में जो आत्मायूं ईंदियूं आहिनि उनखे थोड़े समय में भी उन आत्मा जे दातापन जी ऐं वरदातापन जी अनुभूति थियणी खपे। जॾहिं रॉयल आत्मा जे संपर्क में कोई भी आत्मा ईंदी आहे न त उन्हनि आत्माउनि खे न उन आत्मा जी दातापन ऐं वरदातापन जी अनुभूति थींदी, शीतलता व शांति जी अनुभूति थींदी। जो हर एक जे मन में ये गुणगान थे कि ये कहिड़ो फ़रिश्तो हुयो जो संपर्क में आयो। मतलब हुनजी प्रेजेंस में भी सुठो लॻंदो उन्हनि खे कि उन्हनि खे लॻंदो कि भले थोड़ी देर ही असांखे लेकिन केॾो सुठो पियो लॻे हुन सां मिलण में। थोड़ो समय में भी उहा तड़पदी हुई भटकदी हुई आत्मा खे ॾाढे काल जी प्यास बुझाइण जो साधन व ठिकानो ॾेखारे में ॾींदो। हिनखे चइबो आहे पारस जे संग लोहो भी पारस थी वञे, अर्थात रूहानी रॉयल्टी वारा जी रूहानी नज़र सां निहार थी वञे। बाबा चवनि था अहिड़ी रॉयल्टी खुद में अनुभव कंदा आहियो? भई असां द्वारा माण्हुनि खे अनुभव थींदो आहे कि असां उन जे माण्हू जी न बस असां थोड़ो सो दर्शन करे आयासीं एॾो सुठो लॻियो। असां वापसि अगरि रहण वारी आत्माउनि जे संबंध संपर्क में भी कोई अचे त उन्हनि खे भी उहो भासना अचणी खपे कि हा असांखे हाणे ॾाढो सुठो थो लॻे उन्हनि सां मिली करे। हुननि ॿ बोलनि में ॾाढो सुठो असांखे अनुभव थी वियो, तृप्त थी वञनि। हाणे सेवा जी गति तीव्र खपे। बाबा चवनि था हाणे सेवा जी गति तीव्र खपे। वो तॾहिं थींदी जॾहिं अहिड़ी रूहानी रॉयल्टी चेहरे सां असां में दिखाई मिली। त आज संकल्प करो मां रॉयल आत्मा आहियां, हिन सुमान जो अभ्यास करो। पोइ रॉयल आत्मा जी क्वालिटी जो बाबा हाणे असांखे ॿुधाईं कि असांजो रॉयल आत्मा जो हिकु हिकु बोल गोल्डन एजेड आहे, समृत स्नेह वारो आहे। रॉयल आत्मा क्वालिटी वारो बोल बोलदी आहे। रॉयल आत्मा जे संपर्क में अचण सां माण्हुनि खे दातापन वरदातापन शीतलता जी अनुभूति थींदी आहे। रॉयल आत्मा फरिश्ते समान हूंदी आहे। रॉयल आत्मा पारस समान हूंदी आहे।
जो पंहिंजे संग सां लोहे खे बि पारस ठाहे छॾे। रॉयल आत्मा तड़पदी भटकदी हुई आत्माउनि खे बि पंहिंजे संपर्क द्वारा ॾाढे काल जी प्यास बुझाइण जो अनुभव कराईंदी आहे। रॉयल आत्मा रूहानी नज़र सां आत्मायूं निहाल थी वेंदियूं। रॉयल आत्मा कॾहिं बि ॿियनि जे अवगुणनि खे, बुराइनि खे, कमी कमज़ोरियुनि खे पंहिंजे चित्त में न रखंदी। संकल्प मात्र, सेकंड मात्र भी धारण न कंदी। सदा सभिनि खे शुद्ध दृष्टि सां ॾिसदी, जीअं बाबा ॾिसंदा आहिनि। बाबा त इहो अभ्यास करो। जॾहिं अहिड़ी रॉयल आत्मा चेहरे सां ॾेखारे में ॾींदी, तॾहिं ही सर्व आत्माउनि जो उलना पूर्ण थी सघंदो। भई एॾी सर्विस करणी आहे असांखे। ऐं कई माण्हू त ॿुधण लाइ बि तयार न आहिनि, टाइम ई न आहे या ड्रिजदा आहिनि। त पंहिंजी रॉयल्टी जी पर्सनैलिटी द्वारा हुननि जी असां प्यास बुझाए सघंदा आहियूं, हुननि खे निहाल करे सघंदा आहियूं। तॾहिं सर्व आत्माउनि जो उलना पूर्ण करे सघंदासीं। अहिड़ी प्योरिटी जी पर्सनैलिटी हुजे कि जो मस्तक द्वारा शुद्ध आत्मा, सतो प्रधान आत्मा दिखाई मिले, अर्थात अनुभव करे वो आत्मा। असां हुननि सां कुझु ॻाल्हाईंदा आहियूं, लेकिन असां जॾहिं पंहिंजी शुद्धता सां हुन आत्मा खे ॾिसंदा आहियूं न, असांजी शुद्धता सां वो आत्मा भी शुद्धता, सतो प्रधानता अनुभव करे। नैनन द्वारा भाई भाई जी वृत्ति अर्थात शुद्ध और श्रेष्ठ वृत्ति द्वारा वायुमंडल व वाइब्रेशन परिवर्तित करे सघो। ॿियो कुझु बि न, लेकिन जाते अशांत, जाते तमो प्रधान वायुमंडल हूंदो, अगर असां उते वेंदासीं, उनजे संपर्क में ईंदासीं, पंहिंजी शुद्ध और श्रेष्ठ वृत्ति द्वारा जॾहिं असां वायुमंडल और वाइब्रेशन के परिवर्तन कंदासीं, तो माण्हू सोचदा न, अरे एॾो हुयो लेकिन तव्हां आयो त सभु ठीक थी वियो। त हीअं असांखे न सोचणो भई ज्ञान ॿुधे न ॿुधे, असांखे आत्माउनि खे शांत करणो आहे, आत्माउनि खे शुद्ध करणो आहे। अॼु बि बाबा चई न, तव्हां सेना आहियो, तव्हांजो छा धंधो आहे? सभिनि खे निर्विकारी ठाहिण जो। हिन समय आत्माउनि खे शांती खपे। भले तव्हांखे कुझु ईअं पुछनि, तव्हां कीअं आहियो, छा आहे छा न, त हुनजी आत्मा खे ॾिसी करे हुन आत्मा खे जो खपे उहो ॾींदा वञो। बाबा इहा आत्मा तृप्त थींदी वञे। जॾहिं लौकिक पर्सनैलिटी पंहिंजो प्रभाव विझी सघंदी आहे, त प्योरिटी जी पर्सनैलिटी केतिरो प्रभाव विझी सघंदी आहे। शुद्ध स्मृति द्वारा निर्बल आत्माउनि खे समृद्ध स्वरूप ठाहे सघंदा आहियो। असां भले कोई कहिड़ो बि हुजे न, तव्हां सां कीअं बि हले, असांजे मन में सदा हुनजे लाइ शुद्ध फीलिंग हुजणी खपे। जॾहिं असांजी शुद्ध स्मृति रहंदी कि शुद्ध आत्माऊं आहिनि, तॾहिं असां निर्बल आत्माउनि खे समृद्ध आत्मा ठाहे सघंदासीं। अहिड़ी रॉयल्टी ऐं पर्सनैलिटी स्वयं में प्रत्यक्ष स्वरूप में लायो, तॾहिं स्वयं खे व बाप खे प्रत्यक्ष करे सघंदा। तॾहिं असां स्वयं खे ऐं बाप खे प्रत्यक्ष करे सघंदासीं। असां द्वारा बाप खे प्रत्यक्ष थींदो जॾहिं असांजी सभिनि जे लाइ शुद्ध फीलिंग हूंदी, शुद्ध स्मृति हूंदी। ॿियो कुझु बि न करो, बसि इहे ई करो। तव्हां सभिनि खां पहिरियों पंहिंजे घर खां शुरू करो। अगरि तव्हांजे ॿार में कोई कमी कमज़ोरी आहे, अॼु खां तव्हां हुनखे हुन कमी कमज़ोरी सां न ॾिसो। न, ये ॾाढी शुद्ध आत्मा आहे। बसि उनखे कुछ समझाइणो, कुछ चइणो चओ, हिन आत्मा खे, शुद्ध आत्मा खे चओ। बस पोइ वो मन में न रखो कि फलान मुंहिंजो ॿार अहिड़ो आहे, ये आत्मा अहिड़ी आहे। न, अहिड़ी रॉयल्टी ऐं पर्सनैलिटी स्वयं में प्रत्यक्ष रूप में लायो।
तॾहिं स्वयं खे व बाप खे प्रत्यक्ष करे सघंदासीं। हाणे विशेष रहम दिल ठहो, बाबा चवनि था स्वयं ते भी और सर्व ते भी रहम करो न। स्वयं आत्मा भी त केॾो समय पुरुषार्थ करे थकिजी गई हूंदी न, त हाणे स्वयं ते भी रहम करो, सर्व ते भी रहम करो। सहज ई सर्व जे स्नेही और सहयोगी ठही वेंदो। सम्झो अहिड़ो भाग्य जो सितारो चमके थो न, बाबा चवनि था अहिड़ो भाग्य जो सितारो चमके थो। अहिड़े धरती जा सितारनि खे सभु चमकंदो उहो ॾिसण चाहींदा आहिनि। अहिड़े धरती जे सितारनि खे सभु चमकंदो उहो ॾिसण चाहींदा आहिनि। अच्छा गोल्डन वर्जन्स वारा, गोल्डन एज लाइण वारा, सर्व जे प्रति सदा रहम दिल, सर्व गुणन सां संपन्न, सर्व जे प्रति सदा रहम दिल, सर्व गुणन सां संपन्न, सर्व प्राप्ति कराइण वारा, हिक आत्मा खे भी वंचित न रखण वारा, अहिड़ी सदा दाता रूहानी रॉयल्टी पर्सनालिटी में रहण वारा, सदा चमकदा हुआ सितारनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। असांजी भी बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। छा ओम शांति। बाबा खे यादि करो,